नाज़रीन ॿियनि शहरनि जी आदिलपुर में भी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि तोड़े शहरनि पारां रैलियूं कढी वयूं। वधीक तफ़सीलात ॾिसूं था माजिद अली कलवड़ जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, दुनिया के ॿिनि शहरनि जी आदिलपुर शहर में भी 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी के सिलसिले में मुख़्तलिफ़ हंधनि तां जेका रैलियूं ऐं जलसा जुलूस जेका जारी ऐं सारी आहिनि। हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं काज़ी मोहम्मद मुराद में, जिते थोड़ी देर में जेका आहे जुलूस आहे जेको निकिरंदो, जेको मुख़्तलिफ़ हंधनि खां थियण बाद आदिलपुर मेन चौक ते पहुतो थिए। त आउं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेके रैलियूं आहिनि जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मुख़्तलिफ़ हंधनि सां जारी ऐं सारी आहिनि, जंहिंमें चंकुलाणी आदिलपुर जालमा सोसाइटी ड्रागो तड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि मां जेके जी रैलियूं जारी आहिनि। हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं काज़ी मोहम्मद मुराद में। अचो त मौजूद आशिक़ान रसूल ऐं उलमा करामनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक जो छा चवणु आहे। अॼु 12 रबीउल अव्वल शरीफ़ जो ॾियारो आलम इंसानियत जे लाइ उहो अज़ीम ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जा महबूब ऐं नबियनि जा सरदार, रसूलनि जा सरदार, इंसानियत जा ख़ैर ख़्वाह नबी आख़िरुज़्ज़मा हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन भलारे ॾींहुं ते मक्कतुल मुकर्रमा जी सरज़मीन ते तशरीफ़ फरमा थिया। अॼु काज़ी मोहम्मद मुराद में ही मुख़्तलिफ़ ॻोठनि खां ही काफ़िलो हिन महिल हिते मौजूदु आहे। ही मुसलमान, ही वॾड़ा नंढड़ा जवान सभु ख़ुशी वचां ही अल्लाह ताला जो शुक्रानो अदा करे रहिया आहिनि। अॼु 12 रबीउल अव्वल जो बाबरकत ॾींहुं जेको असांजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यार जो ऐं मोहब्बत जो इज़हार आहे, जेको असांजो ही नंढड़ा वॾड़ा जेके परे परे खां कई आया आहिनि असांजा मुसलमान, उन असां अॼु असां रैली जी जलूस जी शिकिल में मिठड़ीअ खां काज़ी मोहम्मद मुराद, शेरू महर, चंगुलाणी, आदिलपुर खां थींदा घोटकी या रसूलुल्लाह चौक ते असांजो इख़्तिताम पज़ीर थींदो, जेको साईं मुफ्ती आलामा मीर हसन साहब जे मदरसे में इख़्तिताम थींदो, जेके असां गॾिजी सॼी लारा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जा गीत ॻाईंदासीं। अॼु 12 रबीउल अव्वल जो ॾियारो आहे ऐं असां मुसलमाननि जे लाइ ईद जो ॾियारो आहे। असां इन ॾींहं जे अंदरि ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं, पंहिंजे हथनि में सावा झंडा खणी करे नारा हणंदा आहियूं ऐं ॻोठ ॻोठ जे अंदरि, शहर शहर जे अंदरि, गली गली जे अंदरि असां इहो पैगाम पहुचाईंदा आहियूं त इन ॾींहं जे अंदरि सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत में असां सभिनी मुसलमाननि जे मथां अल्लाह जे तरफ़ खां एहसान थियो आहे। अहिड़ो एहसान थियो आहे जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधि असांजे लाइ का बि नेमत न आहे। अॼु जो बाबरकत ॾियारो जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾियारो, इन ॾींहं ते असांजो नामदार हज़रत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जो ॾियारो आहे। अॼु मुख़्तलिफ़ ॻोठनि खां, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि खां ॻोठ काज़ी मोहम्मद मुराद में ही जुलूस पहुता। इंतिज़ामिया जा हवाला, इंतिज़ामिया जे हिसाब सां मां तव्हां सां हाल वाल कयां त इंतिज़ामिया जो कोई तदारक न आहे। असां इल्तिमास कईसीं त बाबा रोड जेको आहे सही न आहे, इनखे छंडकार करायो वञे, पर इंतिज़ामिया जी लाइल्मी ना अहिली चइजे। इंतिज़ामिया असां सां को बि तावन न कयो आहे। ऐं आला अमलदारनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके, महबूबनि जी आमद जे सदके ही दुनिया जहान ठहियो, पर ॾिठो वञे त कोई इंतिज़ाम न आहे। पुलिस जी नफ़री जे हिसाब सां मां तव्हांखे ॿुधायां त पुलिस जी हिकिड़ो सिपाही बि तइनात न थियल आहे। सो बराए महिरबानी हिननि जुलूसनि खे बि ॾिठो वञे, कोई बि अहिड़ो को अमल थियो, कोई भी मसलो मसाइल थियो तो उनकी जिम्मेवार इंतजामिया होंगी। तमाम आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के महबूब जी विलादत बासादत मुबारक हुजे। जी नाज़रीन, मौजूद आशिकान रसूल तोड़े उलमा करामनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो चवणु आहे त हीउ जेको अॼु जो ॾियारो आहे 12 रबीउल अव्वल, कंहिं ईद खां घटि न आहे। हिन ॾियारे खे असीं जोश ऐं जज़्बे सां ईद जी आम मल्हाईंदा आहियूं। जॾहिं त सिक्योरिटी जी ॻाल्हि कंदे त सिक्योरिटी इंतज़ाम गैर मामूल हुआ। कैमरामैन इरशाद अली नागा सां गॾु माजिद अली कलवाड़ो, टाइम न्यूज़ आदिलपुर।